बहरिया टाउन इंतज़ामिया पारां सिंधी वस्तियों ढाइण ख़िलाफ़ खिपरे में सिंधी अदबी संगत शाख खिपरो ऐं दौलताबाद पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे में यकजहती तौर क़ौम परस्त अॻवाननि सियासी समाजी माण्हुनि पिणु शिरकत कई। सिंध के फ़लस्तीन न बनायो, खुदा सिंध के ज़मीननि ते कब्ज़ा न कयो, सिंध जे जेके वसीलनि ते कब्ज़ा न कयो। असीं भरपूर एहतजाज था करियूं। सिंध जा माण्हू हाणे सुजाग थिया आहिनि ऐं उहे इन्हनि खे कॾहिं बि क़बूल न कंदा। बहरिया टाउन ख़िलाफ़ 6 तारीख़ ते तारीख़ी धरणो आहे। उन धरणे में वधि में वधि शरीक थियो। निंदड़का न आहिनि, लावारस न आहिनि, समूरी सिंध उन्हनि सां गॾु आहे ऐं इहा दहशतगर्दी ऐं जेको इहो माफ़िया जो जेको उन्हनि जे मथां कब्ज़ो ऐं उन्हनि जे मथां जेको तशदुद थिए पियो इहो बंदि थियणु घुरिजे। एहतजाज कंदड़ मुतालबो कंदे चयो आहे त बहरिया टाउन जी आड़ में गैर क़ानूनी तौर सिंधी वस्तियूं मसमार करणु बंदि कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन मावजी कुमार ऐं फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।